Assalamualaikum. Maman Sidi Mitwar Baba Alam. Binna karante betbazi. ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिन घरनि ते चटा बेटी वार्ड नंबर 31। अॼु कहिड़ो राज़ आहे, रमज़ आहे, अंदाज़ आहे, नाज़ आहे, फ़िक्र बि आहे, किनायत बि आहे, यादगिरी बि आहे। पोइ अहिड़ा कम थियनि था देर पा पाण खे उठारे न सघिया ख़वाबे ग़फ़लत मां कॾहिं से सुतलनि खे उठारीनि था अॼु सुता उठी जाग जागाए नसीब भाग खे नेमत रहमत छॾ अजाई निड प्यार मोहबत सां बाॾाए पंहिंजे धणीअ खे खीर ऐं खंडु विराईंदुसि तुंहिंजे अचण जे ख़ुशीअ जे में पुरमुसरत ईद ते ॿाराईंदुसि गुलाब जा गुल गुल टुड़ियो त आई यादि तुंहिंजी झटि निकिरियो त आई यादि तुंहिंजी जेके नातो रखनि न्याज़ निवड़त सां ख़ुलूस सां जिन सां नातो रखिजे सदाईं गॾु रहिजे उन्हनि जे करे रीज रूहानी बराबरि आहे राग मौसूकी रूह जी ग़िज़ा आहे राग अॻे खां सबराटी पऊं करम करी करीम कॾहिं त भाई जेॾ कलाम काफ़ियूं ॿुधजनि कॾहिं त बैटनि खां बेज़ार मोहबत सां आहे राग अकबर आहियूं सबरा ख़ुशि आहियूं ख़ुशहाल साज़ साज़दान सुरीलो सुरीला आवाज़ मां लुत्फ़ अंदोज़ थिजे थो बहिरो वज़न काफ़ियूं तरही गैर तरही चाहत सां आहे राग अगराई नेकिन जे कमनि में करणु भलाईअ जे कमनि में नफ़ो फ़ाइदो आहे दास्तान सुर रागड़ियूं महल टाइम ते रखनि था सभु सुञाण रिधम सुंदर मुंदर सभु सूंहे थो राहत सां आहे राग अॻे बि प्यार मोहबत में गॾु एको थियण में ताक़त हमेशह उल्फत वधाए थी ताक़त चकना चूर थिए थी कुल्फत दुनिया में ॾेती लेती हथो हथ भेड़ी भीड़ी भली मुठ मिठू उस्ताद पीर बेरियाज़ टपोरियो महिनत सभु ॼाण असी उतामरा या अबोज कंदा बाज राग प्यार मोहबत उल्फत सां आहे तुंहिंजो मिठू तोखां सवाइ चए त कंहिंखे दर्द जी माजरा तुंहिंजो शान जल जलालहू तूं ई ग़मगीननि जी ॿुधी थो दास्तान अंबनि जो कारो मूंखे मरली आणे ॾींदो खटा हूंदा छा कंदसि मां फिका हूंदा छा कंदसि मां मूंखे मिठा आणे ॾींदो अंबनि जो कारो जिन्सूं के केरु फाका करे बाहे मगन केरु दाल रोटीअ ते बि मुतमइन तुंहिंजो शान जल जलाल हू आहिनि किन जे पेट में कुकड़ियूं वाह नून वंझ वठी चयाई फ्रेंड मुंहिंजो मूंखे यूफो ॾियारे ॾींदो जंहिंमें मूंखे बैलेंस सां गॾु पैकेज कराए ॾींदो